बालक बालक हारिय जो, बालक बालक पोरत जो, कायर अख में कंदो आ, नंढड़े नंढड़े हथड़े में अज गाढ़ो गाढ़ो धंधो आ, नंढड़े नंढड़े हथड़े में अज गाढ़ो गाढ़ो धंधो आ। बालक बालक हारिय जो, बालक बालक पोरत जो, कायर अख में कंदो आ। औरतनि जी जदोजहद ऐं पंहिंजे हक़नि लाइ विहण जी तारीख़ में हिक मई जे ॾींहं खे वॾी अहमियत हासिल आहे। सॼी दुनिया में हर साल हीअ ॾींहुं पोरियत जो आलमी ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। सन 1886 ईस्वीअ जे मई महीने जी पहिरीं तारीख़ ते अमरीका जे मज़ूरनि ऐं पोरियतनि, सरमाएदारनि ऐं नफ़ेखोरनि ख़िलाफ़ बग़ावत जो झंडो हथ में खयो। उन ॾींहुं सिज उभरण सां लखनि जी तादाद में मज़ूर अची शिकागो ऐं ॿियनि शहरनि जे घेटियुनि में इकट्ठा थिया। हू शाहूकारनि ऐं मिलनि जे मालिकनि जे ॾाढाइनि ऐं ज़ुल्मनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा रहिया हुआ ऐं पंहिंजा हक़ घुरी रहिया हुआ। मथनि थींदड़ ज़ुल्मनि खेनि हिकु करे छॾियो हो। हू पंहिंजा समूरा वेछा विसारे ॾाढ सां मुंहुं ॾियण लाइ हू पाण में बिट थी चुका हुआ। हू हक़ ऐं सच जी राह ते हुआ। उन्हनि खे पंहिंजी जदोजहद में वेसाह हो ऐं सोभ जी पक हुई। उन्हनि जी मुख्य घुर इहा हुई त हूअ 16 या 18 कलाक बजाए रुगो 8 कलाक रोज़ कमु कंदा। पुरियतनि, सरमाएदारनि या मूड़ीअ वारनि ख़िलाफ़ उहा बग़ावत छो कई, मालिक ऐं मज़ूर जो उहो झगड़ो छो पैदा थियो, उन सम्झण लाइ असांखे समाजी सरिश्तनि जे ओसर जी तारीख़ जो अभ्यास करणो पवंदो। जागीदारी ऐं ज़मींदारी सरिश्ते वारे समाज में शयुनि जी पैदावार ॻोठाणनि, दस्तकारियुनि ऐं घरू हुनरनि वसीले थींदी हुई। साॻोई घर जो मालिक ऐं संदसि भाती उन नंढड़े कारखाने जा मालिक बि हूंदा हुआ त मज़ूर हुआ। माण्हुनि जूं घुर्जूं थोरियूं हूंदियूं हुयूं, उन करे उहा नंढड़ी पैमाने वारी पैदावार ई उन्हनि जो पूराव करे छॾींदी हुई। ज़माने जी तरक़ीअ सां गॾु होरियां होरियां माण्हुनि जूं घुर्जूं बि वधंदियूं वयूं, उन करे शयुनि जी लोड़ बि वधंदी हुई। हथनि सां माण्हू घणियूं शयूं पैदा करे न थी सघिया। चवंदा आहिनि त ज़रूरत ऐजाद जी माउ आहे, सो इंसान तकिड़े ऐं घणे पैदावार हथ करण लाइ मशीनूं ऐजाद कयूं। उन मशीनी दौर में सरमाएदारी सरिश्ते जो पायो पियो। अॻु जो मालिक पाण पूरियो कंदो हो, तंहिं मशीननि ते कमु करण लाइ मज़ूर लॻाया। मज़ूर महिनत कंदो रहियो ऐं मालिक रुगो सरमायो या मोड़ी सीड़ाए वेठो। उन जो नफ़ो ऐं खटियो खाईंदो हो। अहिड़ी रीति समाज में 2 तबका यानी सरमाएदार ऐं पुरियत पैदा थिया। उन इख़्तिलाफ़ चिटी ऐं चोखी सूरत अख़्तियार कई। तॾहिं शयुनि जी घुर्ज वधी वञण सबबि सरमाएदारनि ऐं कारखानेदारनि जी पाण में चटाभेटी ऐं डोड़ शुरू थी। हर मिल जो मालिक चाहिण लॻो त संदसि माल घणे में घणो पैदा थिए ऐं जंहिंजे अंदाज़ में विकामे। घणे माल वठण लाइ ज़रूरी आहे त मज़ूर घणो वक़्तु कमु कनि। घणे विकिरे लाइ वरी उहो ज़रूरी आहे त माल सस्तो विकामिजे। उन करे हर कारखानेदार उहा कोशिश करणु लॻो त संदसि मज़ूर थोरे में थोरी मज़ूरी उजरत ते घणे में घणो कमु करे। उन करे हू न रुगो मज़ूरनि जी मज़ूरी घटाइण लॻा, पर उन्हनि खां कमु बि घणो वठण लॻा। नतीजो उहो निकितो जो घणे कम सबबि मज़ूर वियो हीणो ऐं बीमार थींदो। ॿिए पासे खेसि एतिरो बि कीन मिलंदो हो जो हू खाधो खुराक ख़रीद करण लाइ पाण खे सघारो रखी सघे। मज़ूरनि पंहिंजे हक़नि घुरण लाइ हड़तालूं कयूं। सरमाएदारनि संदसि घुरूं पूरियूं करण बजाए खेनि नौकरीअ मां ई नेकाली ॾेई पे छॾी। हू उन्हनि जे जायुनि ते नवां मज़ूर पे भर्ती कया। उन हालत मज़ूरनि खे पाण में ॿधी करण जो अहसासु ॾियारियो। उन्हनि मिली करे जमायतूं, ट्रेंड यूनियन्स ठाहियूं ऐं पंहिंजे हलचल ऐं जदोजहद खे अॻिते वधायो। 1 मई वारो मुज़ाहिरो बि हिन हलचल जे हिकु चमक कड़ी आहे।
उन ॾींहं ते अमेरिका जे किन सनअती शहरनि में मज़ूरनि पुरअमन जुलूस कढी पंहिंजे हक़ हासिल करण लाइ हलचल हलाई हो। सभ खां वॾा जुलूस ऐं मुज़ाहिरा शिकागो शहर में थिया। सरमाएदारनि जी सरकार मज़लूमनि जे हक़ ऐं सच जे आवाज़ ॿुधण खां इनकार कयो। सच ऐं इंसाफ़ जे नारनि ते हूअ मछरजी वई ऐं उन्हनि मज़लूमनि ऐं अमन पसंद मज़ूरनि ते सरकार जे हुकुम सां गोलियुनि जो मींहुं वसायो। केतिरा ई मज़ूर मरी विया। शिकागो जा रस्ता रत सां वहण लॻा। सरमाएदारनि ऐं उन्हनि जी छाड़ते सरकार सम्झो हो त ईअं करण सां मज़ूरनि खे मारे मात कंदा ऐं संदनि उथियल आवाज़ खे खुटे छॾींदा। उन्हनि पंहिंजे साथियुनि जे हारियल रत मां कपिड़ा रेटा करे पंहिंजा झंडा ठाहिया। उन्हनि ईअं मज़ूर तहरीक खे झंडो ॾिनो। अॼु बि सॼी दुनिया जे मज़ूरनि जे झंडे जो रंग ॻाढ़ो आहे। उन ते सरकार सब्र न कयो। हज़ारे पोरियत अॻवान गिरफ़्तार कया विया। सवनि खे फाहीअ ते चाढ़ियो वियो। सरमाएदार मज़ूरनि खे मारे त सघिया पर संदनि हलचल खे मात न ॾेई सघिया। पर मज़ूरनि जे आवाज़ ऐं नारे खे ज़िंदा करे विया। आख़िर दुनिया खे 8 कलाकनि वारे असूल खे मञणो पियो। अॼु बि सॼी दुनिया जा मज़ूर ऐं पोरियत हर साल 1 मई ते उन्हनि शिकागो जे शहीदनि खे सलाम करे पंहिंजे हलचल में नई जान विझंदा आहिनि ऐं अॻिते वधंदा आहिनि। अॼु बि हे इंसान दुनिया जे पोरियतनि लाइ वहू तारे जी हैसियत रखनि था। उन्हनि जो रत पोरियत तहरीक जूं राहूं रोशन करे वियो आहे।